हक़ मौजूद पाण हिन वक़्तु गढ़ी खुदा बख़्श में मौजूद आहियूं, जिते शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जी अमड़ अमा पठाणी मौजूद आहे पंहिंजे काफ़िले सां ऐं पंहिंजे सथ जे साथी शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी सां वचन वंडाइण लाइ गढ़ी खुदा बख़्श में पहुता आहियूं। ही ॾिसो पुलिस जा अटाला हिन वक़्तु मौजूदु आहिनि, जेके रस्ते रस्ते ते अमा पठाणी जी रस्ता रोक पिया कनि। ही उहे जवान पुट आहिनि जेके शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार करण जे लाइ अॼु गढ़ी खुदा बख़्श शहीदनि जी मज़ार ते पहुता आहिनि। पुलिस जा अटाला ॾिसो, पुलिस मौजूद आहे वॾनि वॾनि अटालनि सां, वॾी वॾी रुकावटूं आहिनि। हलूं था पाण गढ़ी खुदा बख़्श मज़ारनि जे अंदरि शहीदनि जूं मज़ारूं आहिनि। पुलिस जा अटाला वॾे तइदाद में मौजूदु आहिनि, जेके अमा पठाणी ऐं अमा पठाणी सां गॾु जेके मौजूदु नसरुल्लाह शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जा जेके भाइर हुया, उन्हनि खे रुकावट करण जे लाइ, उन्हनि खे रोकण जे लाइ त तव्हां शहीदनि जी मज़ारे ते वञी करे पंहिंजे हक़नि जे लाइ दुआ न घुरो। पठाणी सां मौजूदु आहियूं जेकी गढ़ी खुदा बख़्श पहुती आहे पंहिंजे पुट शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी खे इंसाफ़ ॾियण जे लाइ। बिल्कुलु असां हिन वक़्तु हाणे गढ़ी खुदा बख़्श जी शहीदनि जी गेट जे ॿाहिरां बीठा आहियूं, जिते पुलिस जा वॾा वॾा अटाला मौजूदु आहिनि ऐं अॻियां गेट वटि नसरुल्लाह शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जी अमड़ अमा पठाणी मौजूदु आहे ऐं समूरो साथ मौजूदु आहे। हिकिड़ो ई मुतालबो आहे शहीदनि खे हिकिड़ी दाह शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ़्तार थियनि ऐं शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी खे इंसाफ़ मिले, उनजे यतीम कयल बच्चनि खे इंसाफ़ मिले। ही गढ़ी खुदा बख़्श जे गेट जे ॿाहिरां जा मंज़र आहिनि।